स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम शांति शांति शांति। चौथों अध्याय 4th चैप्टर असां 36 वर्सेस पूरी कयूं। 36 श्लोक कयासीं। 36 में ॿुधायो हुई त भाई पापीअ में पापी माण्हू बि तरी सघंदो आहे, पर कंडीशन छा आहे? अची ज्ञान जे नाव में वेही रहे। पोइ उनखे नाव थोरो टाइम लॻे, भले केतिरो बि टाइम लॻे, पर वठी सही जॻह ते वेंदसि। जेका ज्ञान जी नाव हूंदी आहे उहा हिन शोर खां हुन शोर ताईं बरोबरि वठी वेंदी। ही आहे मृत्यु संसार ऐं हुते आहे अमृत तत्व। त इहा नाव वठी वेंदी, पर नाव में असां विहूं त सही। जेसि ताईं असां हिन नाव में न आहियूं तेसि ताईं कोई चारो न आहे। पोइ इंसान, मां पापी आहियां, मां त हीअं कयो, असांजे बचपन में ही सहूलियत ई न हुयूं, मोबाइल ई न हुया, असांजा माउ पीउ ग़रीब हुया, असांखे पढ़ाई ई न मिली, पियो रोईंदो। पर यदि हिन नाव में अची वेहे त पोइ हो तरी वेंदो। त भूत छॾे ॾियो। इहो भूत चइबो आहे जेको असांजो थी वियो आहे हाणे खां पहिरियों, इनखे भूत चइबो आहे। ही भूत असांजे मथां वेठल आहे, छॾे ई नथो। हिन भूत खे कढी फिटी कयोसि। जेको थी वियो थी वियो, पापी त पापी। जेके पुण्य कया आहिनि उहे बि मां छॾे ॾिना, सभु छॾ। हाणे नई शुरूआत अॼु। पास्ट इज़ गॉन। उनखे ॾिसणो आहे। कंहिंखे इंफीरियोरिटी कॉम्प्लेक्स आहे त कंहिंखे सुपीरियोरिटी कॉम्प्लेक्स आहे। ही कॉम्प्लेक्सिस खपनि छा जे वास्ते? इनखे छॾे ॾियो। कृष्ण भॻवानु चए थो हिननि खे छॾे ॾियो। महापापी आहे न, तॾहिं बि तूं चिंता न कर, छॾे ॾे। जेको थी वियो सो थी वियो। हाणे अची तूं ज्ञान जी नाव में वेह। पोइ ज्ञान छा कंदो आहे उहो हाणे 37 में ॿुधाईंदो। यथई धांसि समिद्धः अग्निर्भस्मात् कुरुतेऽर्जुन ज्ञानाग्नि सर्वकर्माणि भस्मसात् कुरुते तथा। As blazing fire reduces fuel to ashes, O Arjuna, so does the fire of knowledge reduce all actions to ashes. बाहि जो जीअं बंबट ऐं अर्जुन थो लकड़ियूं खपाए, तीअं ज्ञान जी आग थी कर्मनि सभिनि खे जलाए। जीअं बाहि में तव्हां लकड़ियूं विझो भस्म करे छॾींदी, कोई बि फ्यूल विझो भस्म करे छॾींदी। तव्हांखे थोरी देरि में ख़ाली रख ई रख नज़र ईंदी, ॿियो कुझु बि न। न बाहि आहे न लकड़ियूं आहिनि, गायब थी वियूं। ॼण त हुयूं ई कोन। इन नमूने सां हो गायब थी वियूं बाहि में। तीअं ही ज्ञान जेको आहे असांजे कर्मनि खे खाई छॾींदो, ख़तमु करे छॾींदो, भस्म करे छॾींदो। पर ही ज्ञान कहिड़ो ज्ञान आहे उहो सम्झणु ज़रूरी आहे। कर्म छा आहिनि? ही चवंदा आहिनि सभु कर्मनि खे भस्म करे, कर्मनि खे छॾे ॾे, कर्मनि मां मुक्ति पाए। कर्म आहिनि छा? ही आया किथां? ऐं भस्म कंदो माना छा कंदो? ही ॻाल्हियूं सम्झणु ज़रूरी आहिनि। ॾिसो, मूं वटि कोई दोस्त आयो, चयईं मूंखे थोरा पैसा खपनि उधारा। दोस्त आहे, चयोमांसि वे आराम सां वठि, केतिरा खपनि खणी वञ, तूं पंहिंजो कमु कर, जॾहिं तुंहिंजो कमु पूरो थिए मूंखे वापसि कजे। चई मां वापसि कंदोमांइ, व्याज बि ॾींदोमांइ। ठीकु आहे तुंहिंजी मर्ज़ी। खणी वियो। पर कुझु सिचुएशन हुनजी मटिजी वई, अहिड़ा कुझु प्रॉब्लम थियसि जो उनजे फैमिलीअ में हाणे पंहिंजे लाइ नथा कमाए सघनि। कंडीशन ख़राबु थी वियसि। हाणे पंहिंजे लाइ नथा कमाए सघनि त मुंहिंजो कर्ज़ु कीअं उतारींदा?
पोइ मां सोचां थो ठीकु आहे, संसार में इहे ॻाल्हियूं हलंदियूं आहिनि, हुन ते बुरो वक़्तु आहे, सुभाणे मूं ते बि बुरो वक़्तु अची सघंदो। त मां छा थो कयां, मां हुनखे कर्ज़ु माफ़ु करे छॾियो, पंहिंजे मन मां कढी छॾी इहा ॻाल्हि त मां कर्ज़ु ॾिनो आहे, मां माफ़ी ॾिनीमांसि, मां मुक्त थी वियुसि। हाणे मां हुनखे फ़ोन न कंदुसि, पैसा न घुरंदोमांसि, मां कर्ज़ु माफ़ु करे छॾियो। पर हुन ते मथां अञा बि कर्ज़ु आहे, हुन जा कर्म आहिनि, हुन जा कर्म उन सां ॿधल आहिनि, ऐं हू पंहिंजे कर्मनि सां ॿधल आहे, हुनखे कर्ज़ु लाहिणो आहे। पर जाम कोशिशि खां पोइ कामयाबु नथो थिए, अची चए थो भाई मुंहिंजी कंडीशन ॾाढी ख़राबु आहे, मां तुंहिंजो कर्ज़ु कोन उतारे सघां। अरे कर्ज़ु मां त विसरी बि वियुसि, मां तोखे माफ़ु करे छॾियो आहे कर्ज़ु, तूं चिंता न कर, वे चांहि पी मस्तु आराम सां, वे खाधो खा ऐं वञ, तूं कर्ज़ु भरिजाई, तूं चिंता ई न कर। उते जो उते उन जा इहे जेके कर्म हुया इहे भस्म थी विया, उन जो निगेटिव बैलेंस हुयो, मुंहिंजो पॉज़िटिव, पर आहिनि ॿई कर्म, असां ॿिन्हिनि जा कर्म भस्म थी विया। माना जेको डेबिट क्रेडिट बैलेंस हुयो असांजो ख़तमु थी वियो, वी आर बैक टू स्क्वायर। हाणे नए सिरे सां शुरूआत थींदी। कोई गुनहगार हूंदो आहे, उन ते केस हलंदी आहे कोर्ट में, जज उन जो स्टडी कंदो आहे, पोइ चवंदो आहे हुनखे घुरायोसि, तव्हां चओ था हुन मां हुनजी बि त ॿुधां ॻाल्हि, पोइ हुनखे घुराईंदा आहिनि कोर्ट में, पोइ सम्झो त ही माण्हू विच में ई राम नाम सत थी वियो, त हाणे केस काथे हलंदी, कंहिं ते हलंदी? भले तव्हां चओ था हू गुनहगार आहे, हुन गुनाह कया आहिनि, पर जज छा चवंदो, फाइल क्लोज्ड, कुझु कयईं पाप कर्म न कयईं, असांखे उन सां हाणे कोई वास्तो न आहे। जॾहिं हू ई कोन्हे त उनजी केस कीअं हलंदी, कंहिंजे मथां हलंदी? त कोर्ट पॉइंट ऑफ व्यू, कोर्ट जे हिसाब सां सभु कर्म भस्म थी विया हुन जा, बुरा कया आहीं उहे बि भस्म थी विया, सुठा कया आहीं उहे बि भस्म थी विया, ख़तमु थी विया। तीअं असां जेके कर्म कयूं था पंहिंजे शरीर सां या पंहिंजे मन सां, ॿई कर्म अथव। मां वेठे वेठे सोचां थो कंहिंजे बारे में भई हुनजो बुरो थिए, त इहो मुंहिंजो कर्म आहे, ही काथे न काथे रिकॉर्ड थो थिए, मुंहिंजो निगेटिव बैलेंस थी वियो। पोइ मां सोचां थो हिन जो भलो थिए, मां हिनखे कुझु हेल्प कयां, मां हिनखे गीता जा 4 श्लोक पढ़ी ॿुधायां, ही बि कर्म आहे, ही बि अकाउंट में हली वियो। हिकु कर्म मुंहिंजो क्रेडिट अकाउंट में वियो, हिकु डेबिट अकाउंट में वियो, पर ॿई अकाउंट चालू आहिनि मुंहिंजा। ईअं न आहे त मां ख़ाली सुठा कर्म कंदुसि त अकाउंट में न वेंदा, सभु कर्म मुंहिंजा अकाउंट में वेंदा, पोइ मूंखे इन जो फल भोगणो पवंदो। यदि कर्म ग़लति आहिनि, बुरा आहिनि, त मां नरक जे साइड में वेंदुसि, यदि कर्म भला आहिनि त मां स्वर्ग जे साइड में वेंदुसि, पर मूंखे ॿ कर्म ॿई भोगणा आहिनि। हिन खे चवंदा आहिनि संचित कर्म। ही मां पंहिंजा कर्म जमा थो करे, स्टोर आहे, त मां उन में जमा थो कयां, ऐं इहे कर्म मां ईअं न चई सघंदुसि त ही कर्म मुंहिंजा न आहिनि। मां कर्म कया आहिनि त मूंखे भोगणा ई पवंदा। माण्हू वेठे वेठे कुझु शरीर सां कुझु बि न कंदा आहिनि, असांखे लॻंदो हिन जो कर्म आहे ई कोन कुझु, पर हिन मन में वीचार चालू आहिनि। शरीर जे कर्म खां बि मन जा कर्म माना वीचार वधीक पावरफुल हूंदा आहिनि, हिन जो असरु असांजे जीवन ते वधीक थींदो आहे। त ही कर्म असां जमा था कयूं। हाणे मां यदि ख़ाली सुठा कम कया आहिनि त मां स्वर्ग में वेंदुसि। हाणे स्वर्ग माना छा, तव्हां ॾिसंदा आहियो के माण्हू सोन जो चमचो खणी पैदा थींदा आहिनि, मन दे आर बॉर्न इन टू अ रिच फैमिली और अ गुड फैमिली और योगी फैमिली, भई जाते जंहिं घर में सत्संग था हलनि उते पैदा थींदा आहिनि, छाकाणि उन्हनि जा कर्म उहा आहिनि।
के ग़रीब घर में पैदा थींदा आहिनि, छाकाणि उन्हनि जा कर्म ईअं आहिनि। हाणे मां सुठा कर्म कया आहिनि, इन करे मां स्वर्ग में पैदा थियुसि, माना सुठे घर में पैदा थियुसि, माना मूं वटि पैसो पदार्थ त अची वियो, साण साण शांती बि अची वई। सभु माण्हू चवंदा आहिनि ॾिसो हीअ त भाग्यवान आहे, हीअ त नसीबु खणी आयो आहे, हिन जो त नसीबु खुली वियो आहे। पर नसीब बसीब ॿियो कुझु न आहे, त मुंहिंजा कर्म आहिनि। पर हाणे सोचो, ही भला कर्म बि मूंखे भोगणा आहिनि, मूंखे स्वर्ग जो सुख भोगणो आहे। केसि ताईं? जेसि ताईं मुंहिंजे अकाउंट में भला कर्म बैलेंस आहिनि। पर हर कंहिंजा इहे कर्म टाइम सां ख़तमु थी वेंदा, मुंहिंजा बि स्वर्ग जा सुख वठण जा कर्म ख़तमु थी वेंदा, पोइ मां वरी बैक टू नॉर्मल। हाणे मां वरी भला कर्म कंदुसि त वरी स्वर्ग में वेंदुसि, बुरा कर्म कंदुसि त नर्क में वेंदुसि। पर स्वर्ग या नर्क मूंखे भोगणो ई भोगणो आहे, ऐं वापसि मां हिन ई लेवल ते अची वेंदुसि जिते मां शुरूआति कई हुई। त इहे ॿई बंधन आहिनि। तव्हां चवंदो भला कर्म बंधन न आहिनि, इहे बि बंधन आहिनि, इहे बि कर्म मूंखे फेड़ना आहिनि। भले मां सुख में रहंदुसि, मूंखे सुख छाजा मिलंदा? पदार्थनि जा सुख मिलंदा, मूंखे माइटनि जा सुख मिलंदा, दोस्तनि जा सुख मिलंदा। पर इहे सुख टेम्पररी हूंदा आहिनि। जेसि ताईं बैलेंस आहे इहे सुख आहिनि, बैलेंस ख़तमु सुख गायब। त ॿई अकाउंट मुंहिंजा पैरेलली था हलनि, हिकु ॾींहुं नर्क में वेंदुसि त हिकु ॾींहुं स्वर्ग में वेंदुसि। पर कृष्ण भॻवानु चए थो हिन ॿिन्हिनि कर्मनि खे भस्म कर, ऐं उनजो हिकु ई रास्तो आहे, हिकु ई ज्ञान। ही ज्ञान आहे कहिड़ो? कीअं ही ज्ञान मुंहिंजे कर्मनि खे भस्म कंदो? कर्म मां कया आहिनि, ऐं लॉ ऑफ कर्म जेको आहे उहो त चए थो जीअं कर्म कंदे तीअं फल मिलंदे। पोइ ही कर्म मुंहिंजा भस्म थींदा कीअं? जीअं मां हुनखे कर्ज माफ़ कयो, हुन जा कर्ज भस्म थी विया। जीअं कोर्ट में एज फार एज कोर्ट इज़ कंसर्न, हुन जा कर्म भस्म थी विया। जेको इंसान, जेको गुनहगार मरी वियो, हुन जा कर्म भस्म थी विया। तीअं ही कर्म कया कयनि, हिन शरीर कया आहिनि। हिन जे अंदरि ॿियो हिकिड़ो शरीर आहे, हुनखे सूक्ष्म शरीर चवंदा आहिनि, उन कया आहिनि। जॾहिं मूंखे ही ज्ञान थींदो मां न ही शरीर आहियां न हू शरीर आहियां, मां त आत्मा आहियां, मां त हुन परमात्मा जो अंश आहियां। त मूंखे हिन शरीर सां कुझु लेन देन आहे ई कोन। जॾहिं मुंहिंजो लेन देन ई कान्हे शरीर सां, हिन जे कर्मनि सां मुंहिंजो कहिड़ो वास्तो? हिन जेके कर्म कया आहिनि पंहिंजा पंहिंजा भोग, मां त छुटी वियुसि। त ज्ञान छा आहे? तव्हां चवंदो अरे हा असांखे हाणे सम्झ में अची वई ॻाल्हि, असांजा कर्म भस्म थी विया। तव्हांजा कर्म हाणे भस्म न थींदा। उन वास्ते हिन ज्ञान जे रस्ते ते हलणो पवंदो। तव्हां ख़ाली वात सां चवंदो मां आत्मा आहियां त कुझु बि न थींदो। पर व्यवहार में असां इन हिसाब सां हलूं त मूंखे हिन शरीर सां, हिन मन सां कुझु कोई वास्तो ई न आहे। जॾहिं हलंदासीं इन राह ते तॾहिं पहुचंदासीं, जॾहिं नाव में वेहंदासीं तॾहिं पहुचंदासीं। असां चऊं था ज्ञान थी वियो, इहो ऑब्जेक्टिव नॉलेज आहे। इहे जेके इंटेलेक्चुअल्स आहिनि, इहे किताब पढ़ंदा आहिनि, इन जो एनालिसिस कंदा आहिनि, हिकदमि फाइनर पॉइंट कढंदा आहिनि, लेक्चर ॾींदा आहिनि, अच्छा कपिड़ा या ॻाढ़ा कपिड़ा पाए घुमंदा आहिनि, पर अञा ताईं उन्हनि खे आज़मूदो न आहे। तेसि ताईं जेसि ताईं आज़मूदो न आहे तेसि ताईं ज्ञान न आहे। किताबी ज्ञान केतिरो बि हुजे, तव्हां सभु ग्रंथ पढ़िया आहिनि, सभु जेके बि शास्त्र आहिनि पढ़िया आहिनि, दैट इज़ नॉट नॉलेज। आत्म ज्ञान जेसि ताईं न आहे तेसि ताईं असांजा कर्म असांजो पीछो न छॾींदा। पास्ट इज़ घोस्ट, उहो असांजे मथां वेठल आहे।
ऐं असांजो फ्यूचर पियो बिगाड़ींदो। केतिरा माण्हू डॉक्टरेट कंदा आहिनि, डबल PhD कंदा आहिनि, के इंजीनियर थींदा आहिनि, के डॉक्टर थींदा आहिनि, 20 साल पढ़ाई कई अथऊं। 20 साल पढ़ाई खां पोइ तूं पंहिंजे गुस्से ते कंट्रोल करे थो सघें? तोखे गुस्सो न खपे, तूं चए थो मूंखे गुस्सो थो अचे, हीअ सुठी ॻाल्हि न आहे, आई हैव टू कंट्रोल माई एंगर। कैन यू डू इट आफ्टर 20 years ऑफ एजुकेशन? यू कांट। 2 माण्हू गॾु नथा रही सघनि, ज़ाल मुड़ुस, 3 साल थी विया आहिनि, चए था असांखे बोर थी वियासीं। कंहिंखां बोर थी वियो? एक्चुअली यू आर बोर्ड विथ योर सेल्फ। हुन मूंखे हार न वठी ॾिनई, मूंखे बर्थडे गिफ्ट न ॾिनई, मां वञा थी, तलाक तलाक तलाक। मूंखे इंडिया में न आहे रहणो, मूंखे न्यूज़ीलैंड वञिणो आहे, हीअ नथो हले, मां वञा थी ॿिए सां गॾु, थी वियो तलाक। आफ्टर 20 years ऑफ एजुकेशन 2 people can't live together। स्वार्थ, मूंखे हेॾे वञिणो आहे, मूंखे ही खाइणो आहे, मूंखे हे खपे, मूंखे खपे ख़ाली। ही असांजो एजुकेशन आहे। ही वधारे छा खे थो वाधारो ॾिए? पंहिंजे अहंकार खे, पंहिंजे अभिमान खे। दिस एजुकेशन, दिस नॉलेज इज़ नॉट नॉलेज, ही इग्नोरेंस आहे। शास्त्रनि जो नालो वॾो नॉलेज, वॾो इग्नोरेंस अथव। शास्त्र पाण था चवनि, जंहिंखे ज्ञान नाहे कुझु बि, उहो त सम्झो ऊंधे में आहे। पर जंहिंखे हिन शास्त्रनि जो ज्ञान थियो, उहो अञा वधीक डेंस डार्कनेस में आहे। पर सचो ज्ञान आहे, जेकॾहिं इंसान उन जे ज्ञान जे रस्ते तां हले, पाण नाव डुबी वेंदी, पोइ छा थींदो, नाव खे हीअ थींदो, सुठी सही जॻह वठी हलंदी, सभु डाउट्स पिया आहिनि। ही शास्त्र असांखे मदद कंदा न कंदा, डाउट्स आहिनि। जेसि ताईं डाउट्स आहिनि, देयर इज़ नो नॉलेज। जॾहिं सभु डाउट्स ख़तमु थी वेंदा, जॾहिं इहो फर्मनेस ईंदो, आई एम दैट सुप्रीम, you have to actually feel it, that is called knowledge। उहो ज्ञान असांजे सभिनी कर्मनि खे भस्म करे छॾींदो। मां आत्मा आहियां, हिन मन कमु कया आहिनि, हिन शरीर कमु कया आहिनि, मूंखे कोई वास्तो नाहे, आई एम फ्री, दैट्स इट। पर असां चऊं था मां ही शरीर आहियां, मुंहिंजो ही नालो आहे, मुंहिंजो ही क्वालिफिकेशन आहे, मां हेतिरा पैसा कमाया आहिनि, ही मुंहिंजो घरु आहे। then you have to suffer the consequences of this ignorance। हिन शरीर जेके भी कर्म कया आहिनि, you are bound by it, though originally you are that supreme, you assume yourself to be this small man। हिनखे ज्ञान न चइबो। I am not this body, I am not this mind, I am not this intellect, I am that supreme। You got to live by this knowledge, then you have knowledge। एरे इंसान जा, एरे महात्मा जा कर्म भस्म थींदा आहिनि। अठटीह, न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते, तत्स्वयं योग संसिद्धः कालेनात्मनि विन्दति। Verily there is no purifier here like knowledge। He who is perfected in yoga finds it in the self in time। ज्ञान जहिड़ी वस्तु पवित्र ॿी जॻ में न आहे। वक़्त सिर पाए ज्ञान पाण में ई पाए। पहिरियों ॿुधायो अथई, तव्हां भले पापी आहियो, त हिन ज्ञान में, ज्ञान जी ॿेड़ीअ में अची वेही रहो। ही ज्ञान छा कंदो? ही ज्ञान तव्हांजा सभु कर्म भस्म कंदो। हाणे चए थो, हिन ज्ञान वांगुरु पवित्र ॿी काई शइ आहे ई कोन।
इहा पहिरीं ॻाल्हि ॿुधाई अथई। ॿी ॿुधाई थी हीअं ज्ञान किथे आहे, किथे मिलंदो असांखे। ऐं टीं ॻाल्हि ॿुधाई अथई कॾहिं मिलंदो। हिकु रूम में कूओ मरी पियो आहे, रूम बंदि आहे, तव्हां रही न सघंदव, अंदरि एंटर न करे सघंदव, एॾी बदबू आहे, गंदगी आहे अंदरि। पर दरियूं खोले छॾियो, दर खोले छॾियो, ॿाहिरों खां हवा ईंदी, रूम फ्रेश, पोइ तव्हां आराम सां रूम में रही सघंदव। त हवा छा थी वई? हवा छा कयो? हिन रूम खे पवित्र कयो। जेको अपवित्र हुयो उनखे पवित्र कयईं। त एयर इज प्यूरिफायर, देयर इज नथिंग लाइक एयर। बाहि सोन खे प्योर कंदी आहे, पवित्र कंदी आहे। सोन जेको हूंदो आहे उन में कुझु न कुझु मिलावट हूंदी आहे। जॾहिं ज़मीन मां कढंदा आहिनि सोन त इन में मिलावट हूंदी आहे। मिलावट भले चांदी हुजे, पर तॾहिं बि हो पवित्र सोन कोन्हे। पोइ हुनखे तपाईंदा आहिनि, हिकु दफ़ो तपाईंदा, ॿियो दफ़ो तपाईंदा, टियों दफ़ो तपाईंदा, जेसि ताईं सभु निकिरी न विया आहिनि। उन मां चांदी हुजे, ट्रामो हुजे, मिट्टी हुजे, कुझु बि हुजे, सभु निकिरी वञे, तंहिंखां पोइ चवंदा भई हीउ सोन प्योर आहे, पवित्र आहे। 100% तॾहिं बि सोन खे न करे सघंदा आहिनि प्योर। 0.999% हूंदो आहे, माना 99.9% प्योर हूंदो आहे सोन असां जेको वठंदा आहियूं। पर बाहि सोन जे लाइ पवित्र आहे। सोन छा चवंदो? बाहि वांगुरु त पवित्र कुझु आहे ई कोन। रूम छा चवंदो? हवा वांगुरु पवित्र त कुझु आहे ई कोन। छा था कनि? असांजे अंदरि, माना रूम जी जेका गंदी हवा आहे, हवा कढी छॾी, रूम खे पवित्र कयईं। सोन में जेको कचिरो पियो हो, बाहि कढी छॾियईं, सोन पवित्र थी वियो। तीअं असां में बि पाप भरिया पिया आहिनि, असां ग़लतियूं कयूं आहिनि। के असांखे ख़बर आहिनि, के असांखे ख़बर कोन। पर हीउ संसार ठहियल हीअं ई आहे। इंसान जॾहिं अखियूं खोले थो त हिन रंग रूप उनखे हिकदमि सां अचु मूं वटि, अचु मूं वटि, अचु मूं वटि सॾु था कनि। पोइ इंसान उन में फासी थो पए, फासी करे पोइ पाप जे रस्ते ते थो वञे। पर जेको चयो अथई न, जेको थी वियो आहे उहो थी वियो आहे। हाणे तूं ख़ाली मूंखे यादि कर त मां छा कंदुसि? मां तोखे पवित्र करे छॾींदुसि। मां सभु तुंहिंजा पाप कर्म साफ़ करे छॾींदुसि। त हीउ जेको ज्ञान आहे, हिन खां वधीक पवित्र कुझु आहे ई कोन। दिस इज़ द अल्टीमेट प्यूरिफायर। तव्हांजे जन्मनि जन्मनि जा पाप हुजनि भले। तव्हांखे ख़बर हुयो अंगुली माल माण्हुनि खे मारींदो हुयो, पोइ उन्हनि जूं आङुरियूं कटी करे उनजो हार पाईंदो हुयो। ॾिसो, पर सभु भस्म थी वियसि, सभु पाप भस्म थी वियसि। रत्नाकर हुयो ड्रेडेड डेकॉइट, माण्हुनि खे मारे उन्हनि जा पैसा फुरींदो हुयो। पर हिकु राम नाम मिली वियुसि, सभु कर्म भस्म थी वियुसि, ऋषि थी वियो। जॾहिं हू एतिरा बुरा इंसान जंहिंखे असां ॾिसी करे बि भउ थिए, उहे पवित्र था थी सघनि ज्ञान सां, त असां छो नथा थी सघूं? असां छो था निंड फिटायूं पंहिंजी? छो थो गुस्सो अचे? छाजे लाइ ही लोभ मोह असां में पैदा थो थिए? त कुझु न कुझु त ग़लती अंदरि आहे। असां जूं इच्छाऊं आहिनि, असां हिन संसार सां जुड़ी करे वेही रहिया आहियूं। ही मुंहिंजो मोबाइल आहे, ही मुंहिंजी कार आहे, ही मुंहिंजो घर आहे। अटैचमेंट,
असां जॾहिं ॿधी रहंदासीं कंहिं ॻाल्हि सां त उहा ॻाल्हि असांखे तकलीफ़ ॾींदी. एक्सट्रीम अटैचमेंट टू सन, पोइ तव्हांजी नुंहुं ख़राबु आहे. एक्सट्रीम अटैचमेंट टू हस्बैंड, पतीअ सां संग मुंहं में फाथल, पोइ मुंहिंजी ससु ख़राबु आहे. तव्हां मोबाइल सां अटैच थींदव, ॿधी वेहंदव मोबाइल सां, मोबाइल तव्हांखे तकलीफ़ ॾींदो. ही हिन संसार जो नियम आहे. हिन खे तव्हां चेंज न करे सघंदव. मां चेंज न करे सघंदुसि. इन जो मतिलबु तव्हां सॼो संसार छॾे ॾियो, मोबाइल फिटी कयो, ईअं न आहे. मोबाइल रखो, हिकिड़ी शइ आहे, मुंहिंजे घर में 10 शयूं आहिनि, हीअ बि हिकिड़ी शइ आहे, पई हुजे, कमु ईंदी. माइट आहिनि मुंहिंजा, घर में माउ पीउ हूंदो आहे, भाउ भेण हूंदो आहे, पति पत्नी हूंदा आहिनि, ॿार हूंदा आहिनि, सभिनी जे घरनि में हूंदा आहिनि. ऐं सभु इंसान त हिकु ई आहियूं न. पोइ मोह छाजो? मुंहिंजी ड्यूटी आहे पंहिंजे माउ पीउ जी सेवा मां कयां, इहा मुंहिंजी ड्यूटी आहे, मां कंदुसि. दुनिया खे छो ॿुधायां मां मुंहिंजो माउ पीउ आहे, मां हीअं थो कयां उन्हनि जे लाइ, मां कमाए खाराईंदो आहियां. हीअ मां छाजे लाइ खपे? जेतिरी मुंहिंजी कमाई आहे उन मां हिकु हिसो उन्हनि जो आहे. उहो पंहिंजे नसीब सां, पंहिंजे कर्मनि सां खाइनि था. इन में कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे? पर अभिमान इंसान खे ख़तमु थो करे. पोइ चए थो ही ज्ञान जेको आहे, ही तुंहिंजो अभिमान कढी फिटी कंदो, भस्म कंदो. भस्म माना छा? रख थी वेंदी आहे, उनखे चवंदा आहिनि भस्म. असां लॻाईंदा आहियूं न रख, अगरबत्ती भस्म थी वेंदी आहे. भस्म थी वई माना तव्हां वापसि न खणी सघंदव. हिकु दफ़ो काठ सरी वियो बाहि में, तव्हां चवंदो छा, अरे रे मां वधीक काठ विधो ग़लतीअ सां, मूंखे वापसि खपे. वापसि कोन मिलंदो, भस्म थी वियो. खपई त रख खणी वञ. तीअं असांजो हे अभिमान जेको आहे, असांजो लोभ मोह जेको आहे, अहंकार जेको आहे, इहो भस्म थी वेंदो. पोइ तव्हां चाहींदव मां वरी अभिमान कयां त न थींदो. मां वरी मोह में फासां, न थींदो. ही ज्ञान एतिरो पावरफुल आहे, तव्हांखे वरी ग़लति राह ते वञण जो वीचार बि न ईंदो मन में. हिकु दफ़ो ज्ञान थी वियो. मूंखे किताब पढ़णु नथो अचे, मां इलिटरेट आहियां, पर हिकु दफ़ो मूंखे पढ़णु अची वियो. मां 10 साल किताब बंदि करे रखिया, कुझु बि न आहे पढ़ियो, पर 11 साल में मां किताब खोलींदुसि, मां पढ़ी सघंदुसि. छाकाणि मुंहिंजो जेको अज्ञान हुयो उहो ख़तमु थी वियो आहे, भस्म थी वियो आहे. हिकु दफ़ो मां पाणीअ में तरणु सिखी वियुसि, पोइ वरी मूंखे थोरी सिखण जी ज़रूरत आहे. देन इट इज़ ऑटोमेटिक. इट्स मैटर ऑफ प्रैक्टिस. अभ्यास केतिरो कंदुसि मां, ओतिरो मां एक्सपर्ट थींदुसि. त भस्म कंदो माना छा? तव्हां वापसि उनखे तव्हां न मिलंदव. यू कैन नॉट कॉल इट बैक. त असांजा पाप भस्म थी विया, त वरी पाप कोन थींदा असांखां. देन असांखे चिंता करण जी ज़रूरत ई न आहे. अच्छा, हीउ ज्ञान मिलंदो किथे? ही ज्ञान अंदर में मिलंदो, इन द सेल्फ, पंहिंजी आत्मा में मिलंदो. ॿाहिरों ज्ञान कोन मिलंदो. ही सभु सत्संग, ही सभु संत, ही सभु गुरु राह ॾेखारींदा आहिनि, डायरेक्शन ॾींदा आहिनि. डायरेक्शन काथऊं जी? असांजे अंदरि वञण जी. हाणे असांजो मन पियो थो भिटके, कॾहिं हिते आहे त कॾहिं परदेस में आहे, कॾहिं घर में आहे त कॾहिं नाटक में आहे, कॾहिं बाज़ार में आहे त कॾहिं मॉल में आहे, पियो थो भिटके. कॾहिं दुश्मन सां गॾु आहे त कॾहिं दोस्त सां गॾु आहे, पियो थो भिटके. ही संत, ही सत्संग, ही शास्त्र सभु छा था कनि? हिकु ई कमु था कनि. चवनि था भई ही रस्तो ग़लति थी, हिन रस्ते सां वञ. बसि उन्हनि जो कमु एतिरो ई आहे. ही कृष्ण भॻवानु असांखे छा थो ॿुधाए? भई ही ज्ञान तुंहिंजे अंदर में आहे,
उहा जोत परमनेंट ॿरंदी, कॾहिं बि कोन विसामंदी। तव्हां वेठे वेठे ख़ाली सोचियो, ॾिसो मां ग़लति कमु थो कयां, मां चोरी कयां थोरी अॼु, जाम सुठी जॻह आहे, कोई ॾिसे बि कोन थो, अंदरूं तव्हांखे पंहिंजी आत्मा ॿुधाईंदी न हीअ ग़लति कमु थी, हीअ न कर। पर तव्हांजो मन चवंदो मुफ़्त में थो मिले, वठां मां। हाणे तव्हां कंहिंजी ॿुधंदव? मन जी ॿुधंदव, पाप कर्म जमा थी विया तव्हांजा। आत्मा जी ॿुधंदव, तव्हां कर्म खां मुक्ति आहे। हाणे हीअ असांजे मथां आहे, असां अंदरि था निहारियूं की न ॿाहिरि था निहारियूं। अॼु असांजो ध्यानु ॿाहिरि आहे। ही कृष्ण भॻवानु चए थो ही तूं अंदरि वठी अच। ही ज्ञान असांजे अंदरि आहे, तव्हांखे काथे वञण जी ज़रूरत न आहे। असां हिनखे अज्ञान सां ढके रखियो आहे, उहो ढकणु कढणो आहे बसि। ही मां इहे ढकण आहिनि, मुंहिंजो 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 ही ढकण आहिनि, तुंहिंजो 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 ही ढकण आहिनि। ही सभु कढी फिटी करणा आहिनि। ही असांजो अज्ञान आहे। ही असांजी कामनाऊं सभु बिगाड़े थियूं रखनि। असांखे संसार में रंग रूप था ॾिसण में अचनि, सुठा सुठा म्यूज़िक था ॿुधण में अचनि, मस्तु नक में सुगंध थो अचे, तरह तरह जा असां व्यंजन था खाऊं, इन में फासी था पऊं। ही चमड़ी असांजी हिनखे स्पर्श खपे, टच खपे, पोइ असां हिन बंधन में था फासी पऊं। ही सभु करे तव्हां हिन बंधन खां मुक्त रही सघंदा आहियो, प्रोवाइडेड असांजो ध्यानु अंदरि में आहे। ही शरीर कुझु बि न आहे, ही शरीर पाण कुझु बि न करे सघंदो, ॿ क़दम न हली सघंदो पंहिंजो पाण। इनखे असांजो मन पियो थो हलाए। मन चवंदुसि हल घुमणु, मन चवंदुसि हल सुम्हणु, मन चवंदुसि हल खाइणु, पोइ शरीर उन हिसाब सां हलंदो। ही हार्डवेयर आहे शरीर, ऐं सॉफ्टवेयर असांजो मन आहे। हा, मन खे केरु हलाए सघंदो आहे? त असांजी बुद्धि हलाए सघंदी आहे, असांजो दिमाग़ हलाए सघंदो आहे। ऐं इन्हनि टिनिनि खे हलाइण वारो केरु आहे? त असांजी पंहिंजी आत्मा। मां पाण तो हिननि खे हलायां, मां चाहियां त हे शरीर हलंदो, न त न चुप करे वेही रहंदो। मां चाहियां त हे सोचींदो, ही वीचार कंदो, न त न कंदो। मुंहिंजी आत्मा जॾहिं परमिशन ॾींदी तॾहिं हिन में वीचार ईंदा, न त न ईंदा। त मां पाण खे विसरी वियो आहियां ऐं ख़ाली मन जे हिसाब सां थो हलां। ही केॾी वॾी ग़लती आई आहे। असांखे लॻे थो बसि शरीर ऐं मन ख़तमु थी वियो, अॻिते कुझु आहे ई कोन। अॻिते बि आहे, मन खे हलाइण वारी बुद्धि। असांखे उन ते ध्यानु ई न आहे। ऐं हिन टिनिनि खे हलाइण वारी असांजी आत्मा, उहा त सभु विसारे छॾी अथऊं, ॼण त आहे ई कोन। दरअसल आहे उल्टो, ख़ाली उहा ई आहे, ही सभु अथव ई कोन। ही असां ख़ाली मोह में ही सभु दुनिया ठाही आहे पंहिंजे वीचारनि सां। दरअसल ही दुनिया आहे कोन। तव्हां निंड में हूंदा आहियो त दुनिया किथे हूंदी आहे? काॾे वई? तव्हांजी दुनिया, तव्हांजो बिज़नेस, तव्हांजो घर, तव्हांजो संसार काॾे वियो? जॾहिं इंसानु मरी वेंदो त काॾे वियो सॼो संसार? छट में गायब। त ही संसार त कूड़ो आहे, ही सच आहे ई कोन। ही हाणे आहे पोइ न आहे। सच्चाई त इहा आहे, पर असां उल्टा, असां आत्मा कोन्हे, ही संसार आहियूं। त इन करे चए थो ही ज्ञान तोखे पंहिंजी आत्मा में मिलंदे, उते मौजूदु आहे, ख़ाली उते ॻोल्ह बसि। तुंहिंजो सुख गायब किथे थियो आहे? पंहिंजे अंदर में। तूं ॻोल्हे किथे थो? ॿाहिरि दुनिया में। उल्टो कर। हिकु माईअ जी सुई घर में गुम थी वई, ऊंधा हुयसि घर में, लाइट हुयसि कोन, ॿाहिरि रस्ते ते लाइट हुई, ॿाहिरि पई ॻोल्हे। हाणे सॼी राति ॻोल्हींदी, सॼो ॾींहुं ॻोल्हींदी, सुई मिलंदसि कोन। गुम किथे थी वई अथसि?
अंदरि, ॻोल्हे काॾे थी? ॿाहिरि। त असांजो सुख, असांजी शांती, असांजो आनंद गुम किथे थियो आहे? अंदरि। असां ॻोल्हियूं किथे था? ॿाहिरि। तव्हां 100 साल थी विया, कयो छा अथव? एॾी उमिरि निकिरी वई, 50, 60, 70 साल, कयो छा अथव? हिसाबु, पंहिंजो पाण त हिसाबु लॻायो। ख़ाली इच्छा वठि, पैदा कई, इच्छा पूरी कई, पूरी थी वई, ॿी पैदा कई, ॿी पूरी कई, पोइ 4 पैदा कई, 2 पूरियूं थियूं, 2 पूरियूं ई न थियूं, थी वियो दुखी इंसान। पोइ वरी 8 पैदा कयूं, 4 पूरी थी वई, 4 पूरी न थी, थी वियो दुखी। असां इच्छाऊं पैदा था कयूं, पोइ उन्हनि जे पुठियां डुक था पायूं ऐं दुखी था थियूं। पर हिकु दफ़ो अंदरि में तव्हां निहारे त ॾिसो, कृष्ण भॻवान तो चए त कुझु त हूंदो। हज़ारनि सालनि खां ही ग्रंथ माण्हू पढ़नि था, हिननि जो अभ्यास था कनि सॼी दुनिया में, कुझु त हूंदो। थोरो असां अंदरि वञूं, मिलंदो किथे ज्ञान? हितां सीक्वेंस ध्यान में रखो। चए थो ज्ञान जी नाव में अच, ज्ञान तुंहिंजा कर्म भस्म कंदुई, ज्ञान वांगुरु पवित्र कुझु आहे ई कोन, ऐं ज्ञान मिलंदुई अंदरि में। कॾहिं? कॾहिं मिलंदो? 10 सत्संग ॿुधा मिलंदो? 1000 सत्संग ॿुधा मिलंदो? 1,00,000 दफ़ा नाम खणा मिलंदो? बिल्कुलु बि न। तव्हां पंहिंजा कर्म कंदा रहो। चए थो योग कर तूं ख़ाली, पोइ टाइम सां मुंहिंजो ध्यानु आहे, टाइम सां मां तव्हांखे बरोबरु मुक्ति ॾियारींदुसि। इहा ॻाल्हि उन जे हथ में आहे, हुन जे कृपा खां सवाइ कुझु बि कोन थींदो। त चए थो टाइम सां बराबरि मां इहो कमु कंदुसि, तूं योग कंदो रहो। योग कर माना छा? कोई भी कर्म करे, कोई भी विचार मन में अचे, काई भी आइडिया विचार में अचे, पहिरियों हिकिड़ो ध्यानु हुते हुजे, मां आत्मा आहियां, मां आत्म स्वरूप आहियां। हिकु ध्यानु उते हूंदो, थी वियो तव्हांजो योग। असां छा कयो आहे? आत्मा सां नातो कटे करे हिन शरीर मन बुद्धीअ सां नातो रखियो आहे। जॾहिं हुन सां नातो रखी करे हिननि जे संसार में असां केतिरो बि वञूं, तव्हां भले 10 सिनेमाऊं ॾिसो, तव्हां भले व्यंजन खाओ, अलॻि अलॻि पकवान खाओ, तव्हां भले म्यूज़िक ॿुधो, तव्हां अलॻि अलॻि जॻहियुनि ते वञो, उन सां कोई वास्तो न आहे। पर हिकु ध्यानु उते आहे कि न? ध्यानु कोन्हे। ध्यानु आहे त मां योगी आहियां, ध्यानु कोन्हे त मां योगी कोन आहियां। जॾहिं मां योगी कोन आहियां त कॾहिं मूंखे इहो ज्ञान प्राप्त कोन थींदो। यदि मां सिनेमा मां वेठो आहियां पर मुंहिंजो ध्यानु उते आहे, सिनेमा बि मां ॾिसां थो पर ध्यानु बि उते आहे, त मां योगी आहियां। योगी माना कपिड़ा मटाइण न आहिनि, वार कटाइण न आहिनि, या वार वधाइण न आहिनि। योगी माना तव्हांजे अंदरि में हूअ जोत तव्हांखे ॿरी पई थी, नज़र अचे थी कि न? न नज़र अचे थी। तव्हां संसार में केतिरो बि भटको, तव्हां मोह में न फासंदो। त चए थो टाइम सां तोखे इहो ज्ञान प्राप्त थींदो, तूं चिंता न कर। त टाइम सां मिलंदो माना सबूरी खपे, सब्र रख। छा थो चए? सब्र रख। ऐं अॻिते चवंदो श्रद्धा रख। ये 2 ॻाल्हियूं असांखे करणियूं आहिनि। योग करण वक़्तु असांखे तकर नाहे करणी। हेॾा साल निकिरी विया, अञा थोरा कहिड़ो फ़र्क़ु पवंदो? तकर नाहे करणी ऐं श्रद्धा रखणी आहे, भई हिन मां मूंखे छुटकारो मिलंदो। ॿार स्कूल वञी पढ़ाई करणु वेंदा आहिनि, कहिड़ी गैरेंटी आहे त मां ही पढ़ी करे वॾा माण्हू थींदा? 20-20 साल ॿार पढ़ंदा आहिनि, कहिड़ी गैरेंटी? उन्हनि जी श्रद्धा आहे, हा हिन सां मूंखे जीवन में फ़ाइदो थींदो।
मां पंहिंजी रोज़ी रोटी पाण कमाए सघंदुसि, मां पंहिंजे पेरनि ते बीह सघंदुसि, इहा श्रद्धा आहे। त इन श्रद्धा जे आधार ते असां संसार में हलूं था, इन श्रद्धा जे आधार ते असांखे परमात्मा वटि पहुचणो आहे। हू आहे, इहो पक्को विश्वास खपे। 39 श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेन्द्रियः ज्ञानम लब्ध्वा पराम शांतिम अचिरेणाधिगच्छति। He who has Shraddha, who is devoted, who has subdued the senses, attains knowledge. Having attained knowledge, he ere long gains supreme peace. श्रद्धा वारो जोई इंद्रियूं थो जीते, पाए सो थो ब्रह्म ज्ञान। ईश्वर में लिवलीन थी उहो हासिल करे थो शांति निधान। हाणे कीअं ख़बर पवंदी मूंखे ज्ञान थियो आहे कि न थियो आहे, या कीअं ख़बर पवंदी? इहा ॻाल्हि हिते ॿुधाई अथई। पहिरियों छा ॿुधायईं, तव्हां पापी आहियो पुण्यात्मा आहियो जेको बि आहियो, ज्ञान जे राह ते हलो, हिन जी ॿेड़ीअ में अची वेही रहो। ज्ञान भस्म कंदो तव्हांजा सभु कर्म। ज्ञान वांगुरु पवित्र कोन्हे कुझु बि। ज्ञान अंदर में मिलंदो, ज्ञान टाइम सां मिलंदो। हाणे चए थो ज्ञान मिलियो आहे कि न मिलियो आहे, इहो तव्हांखे कीअं ख़बर पए? तव्हांजी मन जी शांतीअ सां तव्हांखे ख़बर पवंदी। के माण्हू 5 मिंट सत्संग में न वेही सघंदा आहिनि। जंहिंजो मन भिटके थो उहो वेही न सघंदो। अरे भाई सुबुह जो उथी ग्रंथ पढ़ो, शास्त्र पढ़ो, न पढ़ी सघंदो। मन शांत आहे ई कोन। थोरो मन जी शांती जेसि ताईं न आहे तेसि ताईं इंसान हिन राह ते वधीक न हली सघंदो। थोरो हलंदो किरी पवंदो, भई मां थकिजी पियुसि। त मन जी शांति इज़ अ मेजरमेंट। हिन सां तव्हांखे ख़बर पवंदी ज्ञान मूंखे थियो आहे कि न थियो आहे, ऐं थियो आहे त केतिरो थियो आहे। पूरो ज्ञान माना पूरी शांति। शांति माना तव्हां दर दरियूं बंदि करे आवाज़ बंदि कया माना शांति थी वई, ईअं न आहे। शांति अंदर जी हूंदी आहे। सॼो गोड़ पियो थो हले, माण्हू पिया था ॻाल्हाइनि, लाउड स्पीकर पिया था हलनि, मां पंहिंजो शांत में वेठो आहियां। शांति अंदर में हूंदी आहे, शांति ॿाहिरि न हूंदी आहे। त जेको अंदर शांत आहे सम्झो उनखे ज्ञान आहे। अधु शांति आहे माना अधु ज्ञान आहे। इन जे लाइ चए थो श्रद्धा खपे। ही सॼो जेको पाथ आहे, इहो पाथ हलण जे वास्ते असांखे श्रद्धा हूंदी त असां हली सघंदासीं। श्रद्धा न हूंदी त न हली सघंदासीं। कोई चए हीअ रस्तो वेंदो थी हिन अहिड़ी जॻह ते, उते जाम पवित्र मंदिर थी, वञी घुमी अच। हाणे हुन ॿुधाई असां रस्तो खे निहारियो, ई त टेड़ी मेड़ी कीअं त बि रस्तो आहे। तंहिंखां पोइ पहाड़ त ॾाढो वॾो आहे, असां चढ़ी बि सघंदासीं कि न चढ़ी त सघंदासीं ख़बर न आहे। पर जंहिंजी श्रद्धा हूंदी न उहो पहुची वेंदो। जेको डाउटिंग आहे, अरे थींदो कि न थींदो, पोइ तूं कीअं वएं, तूं सच थो ॻाल्हाए कि न कूड़ थो ॻाल्हाए, उहो इंसान न वञी सघंदो। ही शास्त्र आहिनि, ही ग्रंथ आहिनि, ही कृष्ण भॻवान जी कॉमेंट्री आहे, इन ते असांजो केतिरो विश्वास आहे? यदि विश्वास आहे त उमेद बि आहे, यदि विश्वास कोन्हे त उमेद बि कोन्हे। श्रद्धा माना असांखे जंहिं ॻाल्हि जी ख़बर नाहे उनखे पाइण वास्ते कोशिश करणु। असांखे आत्मा जी ॼाण कोन्हे, पर उन जे राह ते हलणु, इनखे चइबो आहे श्रद्धा। पक्को विश्वास। मुंहिंजी जान हली वेंदी
परवाह न आहे, पर मां ही ज्ञान मूंखे खपे मां न खपे, सच्चाई छा आहे इहा मां इन्वेस्टिगेट करे रहंदुसि, भले हिकु जनम न केतिरा बि जनम वञनि। इनखे चइबी आहे श्रद्धा। ॿियो असां ॿिए दफ़े